नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त भारतीय जासूस कुलभूषण यादव जी सज़ा जे हवाले सां इंसाफ़ जी आलमी अदालत जे फ़ैसिले जी रोशनी में फेयर ट्रायल जे पूरे करण जे लाइ हुकूमत जारी कयल ऑर्डिनेंस जे तहत इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। इन हवाले सां कानून ऐं इंसाफ़ वारे वज़ारत तरफ़ां अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई वई है। कुलभूषण पंहिंजी सज़ा जे हवाले सां नज़रसानी अपील दाख़िल करण खां इनकार ऐं भारत पारां पाकिस्तान जे तरफ़ां नज़रसानी अपील जी सहूलियत जो फ़ाइदो खणण खां पासो करण खां पोइ हुकूमत जे हिन क़दम खणण जो फ़ैसिलो कयो। वफ़ाक़ी हुकूमत जे तयारु कयल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो त इस्लामाबाद हाई कोर्ट हिकु वकील मुक़ररु करे जेको इंसाफ़ जी आलमी अदालत जे फ़ैसिले मूजिबि कुलभूषण खे फ़ौजी अदालत मां ॿुधायल सज़ा जे फ़ैसिले जे हवाले सां नज़रसानी ऐं फ़ैसिले ते ॿीहर ग़ौर करण जी दरख़्वास्त जी पैरवी करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।